दोस्तों अज जी वीडियो में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अज जी वीडियो में तव्हांखे नई अपडेट ॾींदासीं रियासत ड्रामे सोप सीरियल जी। जी हाँ दोस्तों, जो मेगा सोप सीरियल आज़म मैंगल जो रियासत ड्रामो अची रहियो आहे, डायरेक्टर खजू साहब, राइटर नूर ज़हूर साहब, इन जी अपडेट किथे पुगी आहे ऐं इहो कॾहिं हाणे फाइनल थियण वारो आहे। इहा सॼी नई अपडेट्स तव्हां सां बहितरीन मां शेयर करण वारो आहियां। अॼु ही वीडियो दोस्तों तव्हां जे न ॾिठी सम्झो तव्हां कुछ न ॾिठो ऐं तव्हां खां सभु अपडेट सम्झ मिस थी वई। मुंहिंजे ख़्याल में ही वीडियो तव्हांखे कुल 2-2.5 मिनट जी यानी कि फाइनल ॾिसणु घुरिजे। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि, शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हिन चैनल ते तव्हांखे हर पल नई अपडेट्स तमामु जल्द मिलंदी रहंदी। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट नथा कयूं। दोस्तों जेको खजूर साहब वाइदो कयो त 10 तारीख़ ते मां पंहिंजी जेको आहे ड्रामे जी शूटिंग स्टार्ट कंदुसि। खजूर साहब उन जेको आहे वाइदे ते क़ाइमु आहे। हाणे शूटिंग जेको आहे न 10 तारीख़ ते हिन जी कीअं बि करे स्टार्ट कई वेंदी। थी सघे थो त उन खे जल्द मां जल्द फाइनल कयो वेंदो, छो त हिन टाइम मुक़ाबले में ॿई ड्रामा हली रहिया आहिनि, पंहिंजा वेरी ऐं रियासत। ऐं ॿिन्ही डायरेक्टरनि खे पंहिंजे टाइम ते ड्रामो ॾियणो आहे ऐं चैनल वारनि जो ज़ोर आहे त बाबा असांजो ड्रामो सभ खां पहिरियां हले ऐं पहिरियां स्टार्ट थिए ऐं पहिरियां फाइनल थिए। इन जे करे खजूर बि राति ॾींहुं हिकु करे सभु सीन शूट करण जी कोशिशि कंदो ऐं होॾां जेको असगर चौधरी साहब बि ॾींहुं राति हिकु करे सभु सीन शूट करण जी कोशिशि कंदो ऐं उन्हनि जी इहा ई कोशिशि हूंदी त असांजो ड्रामो पहिरियों अचे। बहरहाल आज़म मैंगो जो ड्रामो मां मञा थो थोरो लेट थी सघे थो, इन जे करे छाजे करे त हुन पंहिंजा बि ड्रामे जी शूटिंग काफ़ी ॾींहंनि खां वठी हली रही आहे ऐं उन जी शूटिंग जा काफ़ी सीन शूट थी चुका आहिनि ड्रामे जा। ऐं हीअ अञा 10 तारीख़ ते स्टार्ट थींदो, कम से कम विच में 10-15 ॾींहंनि जो गैप अची वेंदो, जंहिंमें 10-15 ॾींहं पंहिंजा वरी ड्रामो अॻे ऐं रियासत ड्रामो 10-15 ॾींहं पोइना थी वियो। अहिड़े हिसाब सां ॿई डायरेक्टर पंहिंजी पूरी कोशिशि कंदा। बहरहाल हिन चकर अगरि को रक्शो पाणी में न किरियो, इहो वीडियो वग़ैरह जेका शूट वारा ख़राबु न थिया त ड्रामो टाइम ते अची वेंदो। अॻे हिकु चकर ईअं थियो तकरार ड्रामे में। बाक़ी हीअ ड्रामो उन जी इहा कोशिशि आहे त असां सभ खां पहिरियां हलायूं। दोस्तों हिन टाइम को वॾो ड्रामो न आहे हली रहियो, हर कंहिंजी चैनल वारनि जी इहा ख़्वाहिश आहे त अगरि हिन टाइम असांजो ड्रामो टाइम ते अची वियो, अगरि टाइम ते हली वियो त लखे मिलियन व्यूज़ खणंदो ऐं उन में लखे रुपया उन खे पैसा बि मुनाफ़ो मिलंदो। सभिनी जी इहा कोशिशि आहे ऐं मौसम बि ज़बरदस्तु आहे हिन टाइम, न घणी गर्मी न घणी थधि ऐं इन जे करे नॉर्मल मौसम में ड्रामो जल्दी शूट थींदो। जॾहिं सर्दी घणी अची वेंदी, बरसातूं वरी हलंदियूं त ड्रामो पोइना थी वेंदा। इन जे करे सभिनी जी कोशिशि आहे त जेतिरो थी सघे घणे में घणा स्पेल शूट कराए वठूं। अहिड़े हिसाब सां इन्हनि जी शूटिंग जेको आहे न फाइनल तमामु जल्द थी वेंदी। ऐं ॾिसूं हाणे कंहिंजो ड्रामो 1 नंबर थींदो, तव्हां इहो लिखिजो कमेंट सेक्शन में 1 नंबर ड्रामो पंहिंजा वेरी बींदो या 1 नंबर ड्रामो रियासत बींदो। बसि 1 ऐं 2 लिखी सघो था, असांखे ख़बर पइजी वेंदी त तव्हां कंहिंजा वोट कहिड़े ड्रामे जे हक़ में घणा आहिनि। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते दोस्तों, जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे त सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे हिन खे लाइक ऐं हिकु सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे।